ॾिस अॻे छोरा जना सां पढ़ण कोन था ॾियनि ऐं सॼो ॾींहुं दादागिरी था कनि। पाण वरी कहिड़ा चङा मुड़ुस आहिनि, ख़बर आहे जेको पढ़नि था। पर यार जे वाकई छापो लॻो त पोइ छा? मुंहिंजो ख़्याल आहे त हथियार कढी छॾियो शेर। हथियार खयो आहे त रखबो कोन, ॻाल्हि अथई सफ़ा। जे छापो लॻो बि त पाण भाउ कबनि। माराईंदे तूं सभिनी टिजी थो टिजा नथो। बाक़ी ॾिस तो पाण पे चयो त साहब चयो आहे त फ़िलहाल का फशरी न कयो ऐं अहिड़ी ॻाल्हि थिए त मूंखां ज़रूरु पुछो। अॻे दफ़े छोकिरनि जो बाइकाट करायोसीं त केतिरी फशरी थी ऐं छोरा बाइकाट लाइ तयारी न पिया थियनि। अरे छोरनि खे कहिड़ी ताक़त आहे जो बाइकाट न कंदा? असां बाइकाट करण में छोरा क्लासनि में वेंदा, ॾिसंदासीं कहिड़ो आहे जवान जो पुटु। पर यार छोरनि गोड़ त कयो न। ऐं पोइ जेॾी महिल मां दर जले बीठुसि त कीअं ॿकरियुनि वांगुरु लाइन लॻी वई। मुंहिंजो ख़्याल आहे शेर अनवर ठीकु थो चई। अॻे छोरनि जो पूरो साल वियो आहे, वरी ईअं न थिए जो यूनिवर्सिटी बंदि थी वञे। पोइ भला खणी तूं ई ॿुधाए त छा कयूं? मुतालबा बि न मञनि, हॉस्टलनि ते छापा बि लॻनि। यार छापो या लॻो त कोन्हे न, कहिड़ी ख़बर न बि हणनि। न लॻण जी ॻाल्हि कोन्हे, छापो ज़रूरु लॻंदो, तव्हांखे ख़बर कोन्हे? यार ख़बर पियो छा थियो? यार बचल ऐं सफ़दर रुड़ी पिया कैंटीन में, हाणे हिकु ॿिए ॻाढ़ो करे वेठो। छा ते? छोकिरीअ जी ॻाल्हि ते बचल जो सफ़दर खे तूं हुन सां न ॻाल्हाईंदो कर। अड़े छोकिरी कहिड़ी उहो त ॿुधाए वाइड़ा। इहा यार कहिड़ी आहे? इकोनॉमिक्स में पढ़ंदी अथई। पर यार इहो सफ़दर कहिड़ो आहे? वॾो ठड़की छोरो आहे। पर पोइ बचल त पंहिंजो यार आहे। यार तूं बि कमाल करी, असुल मसालो छुटियो वरी छोकिरी निकालण में लॻी वियो। वरी धूड़ पाइण यार। अदा छॾीस यार, हिननि खे त क़ौम जो ग़म खाई वियो आहे। सच चओ त क़ौम जो ग़म खाई वियो आहे। अदा शेर हाणे हीअं था कयूं, हलिया साहब सां मिलूं, ॾिसूं कहिड़ी लाइन थो ॾे ऐं तूं पाण थो चई त मनो कई थी। ठीकु आहे। यार क्लास करनी थी बस प्यारा इतने वेजी वियासीं। हल त चांहि चूं न प्यारा तव्हां पी चो वञी ये अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सोजरा खान 2 मिनट तक अचो मूं वटि। जी हाँ सर। सर सर खैर था है ना? हाँ हाँ खैर। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच सर। Thank you. सुजरा खाना इतने वेठो हाँ? बस यार प्यारा छा कयूं? छा पियो सोचीं? जिंदगी ॾाढी ॾुखी थी,
ॾाढे सालनि थे खैरा प्यारा खैरा एडी दुखी भी ना है आबिदा की ॾिठी केॾां वियो थी मां ॾिसां थो न त यार मिले त चइजांसि त किताब तो मोटाए लाइब्रेरी जो आहे ठीकु आहे ओके बाचा क्यों मत तब ने सापा जे कौन था अरे तू पार कहीं आई जा हाँ छोकरो ला किथे घुमो वालेकुम सलाम सच्चाई पियो थैंक यू तव्हां पियो फरा जॾहिं फ्री थियो त 2 मिंट मूंसां मिलजो ससा बचो सब भले पर तव्हां सां कमु आहे 2 मिंट ओके सर तव्हां कंहिं खे लिफ्ट कोन्हे छोकिरियूं सिर्फ़ असां वेंदासीं अरे ख्याल सां कपड़न ते ध्यानी हेलो हेलो तू आई किथे हिते ही आया सॼो ॾींहुं हड़ थी करी थकिजी पवंदी छा कया शफ़ीअ करे खे हेॾा सारा पम्फलेट्स मूंखे ॾेई करे पाण खे दोस्त सां ॾियो हेॾा सारा मां किथे रह सघंदसि यार असांजी त सिफारिश करीसि छो तो त भाउ कयो अथसि तुंहिंजो त चयो वठंदो न एॾो वणे थो छा अहिड़ी कहिड़ी ख़ासियत अथसि पाण ॻाल्हाईसि मुंहिंजो न ॻाल्हाइणी त वणंदो आहे ऐं पर हो चश्मा तो मां अखी न पियो कढे हा ॾिसांसि बि सवेर खां ॾाढी ॾिघी आहे ॻाल्हि छो थी वीचारे जी बेख कढी छॾीस त भली सुखे पियो समझे तो इन डांडो गाड़ी ते परा चढ़दी पर फर फर करे हलाईंदो ऐं छोरी चौथी करी मां खणी गरीबन के भी कुटी करे चौथी ओ ही ॾिसो गरीब विकणन था न छोला छोकरा ॾे घणा ॼणा बीबी बस एतिरा ई घुरबा हा खा सब शेरा हिकिड़ो मिंट ओ इहो थी सफ़दर जेको बचल सां विड़ियो ठीक अच्छा छाते थोड़े बिठो पोज़ाणी छाजा पोज़दोणा छाजा पोज़दोणा छो छा ॻाल्हि आहे ख़ैर त आहे आज जहिड़ो पियो थिए छा कंहिंजो इहो शेर वारनि जो अलाए कंहिंसां विड़नि पिया असां त भॼी आयासीं केना ॾिसां थो हिकिड़ो तव्हांजो छा वञी धूड़ पाइनि छा हाल आहे तव्हांजो ठीकु आहे तव्हां ॿुधायो ठीकु आहे माफ़ कजो मूंखां अॼु बि विसरी वियो किताब खणी अचां सुभाणे खणी ईंदसि पक सां काई ॻाल्हि न आहे सुभाणे खणी अचो सलीम सर
वालेकुम सलाम। सिमा तू क्लास में कौन है? सॉरी सर, सर मुझे कुछ पंपलेट से नहीं गिराया थे। हाँ ठीक है, ये तो पता ही नहीं जाते पर क्लास तो अटेंड करने घुस दी ना। सर रियली आई एम सो सॉरी। परीक्षा के बारे में? ओहो भाई तो लंबो चौड़ो दास्तान है। जी सर। अरे ये किताब मुझे पकड़ी दे। बाहर तो कुछ को नहीं। हलिया हुआ उन्हें मार कुटी करी। सर सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। सर शाम जो केडी महिल अचूं? शाम जो 5 बजे ताईं पहुंची वेंदो। ठीक है सर। ठीक है ना? सही किताब। हाँ ये मेहरबानी। चलो ओके खुदा हाफिज़। शफी पंहिंजा नोट्स तो ठाही मूंखे बि कढी ॾे प्लीज़। भाव न आहियूं? तव्हां भाउर ठाहींदी ई न करे आहियो। न प्लीज़, हूअं मां पाण न ठाहींदी आहियां। तो पोइ हींअर ठाहियो न। ख़बर अथई पंहिंजी महिनत में मज़ो ई ॿियो आहे। इंसान में प्राउडनेस अची वेंदी आहे। ख़बर अथई मूं में 2 मौक़नि ते घुरूर अची वेंदो। आई फील प्राउड। हिकु जॾहिं हुन सेमिनार रूम में पढ़ंदो आहियां त ईअं महसूसु थींदो अथमि त आउं पंहिंजी का अहम ज़िम्मेवारी पूरी करे रहियो आहियां। ऐं ॿियो जॾहिं तूं गॾु हूंदी आहीं उन वक़्तु आउं दुनिया जो अमीर तरीन इंसान हूंदो आहियां। पर अलाए छो अहिड़े मौक़े ते मुंहिंजे हथनि जूं मुठियूं भिकूड़जी वेंदियूं आहिनि। डपु लॻंदो आहे त इहा दौलत मूंखां को खसे न वठे। सेमिनार रूम अजीब शइ आहे। गॾिजी वेहण जो वॾो बहानो आहे, वॾो आथत आहे असां दिलि जे मुसाफ़िरनि लाइ। हूअ आई हूंदी, वेठी हूंदी, हू ॼाण आयो या अचण वारो हूंदो, इहो सोचे कदम ख़ुद ब ख़ुद ॾांहुं खॼो अचनि। इहा आहे न जॾहिं असां न हूंदासीं त ही जायूं के ॿिया अची वालारींदा ऐं ईअं ई एहसासनि जो सिलसिलो जारी रहंदो। ही सेमिनार रूम पढ़ंदड़नि ऐं प्यार कंदड़नि सां भरिया पिया हूंदा। छा थियो? कुछ न, खलील भाई ईअं चवंदो। पागी? बिल्कुलु हुनजी गुफ़्तगू में ॾाढी गहराई आहे।